मलिर सिंध जे नामियारे शाइर उस्ताद बुखारी जी 95वीं सालगिरह तक़रीब सिंधी अदबी संगत शाख मलिर तरफ़ां अवामी प्रेस क्लब मलिर में मुनक़िद कई वई। तक़रीब में कराची समेत मलिर जे अदबी सियासी समाजी सहाफ़ती शख़्सियतुनि वॾी तादाद में शिरकत कई, जंहिंमें सालगिरह जो केक काटे लफ़्ज़नि जी भेटा पेश कई वई। इन मौक़े ते कराची जे राब्ता सेक्रेटरी राशिद लखमेर चयो त उस्ताद बुखारी जदीद अवामी शाइरी जो बानीकार हो, जंहिं पंहिंजे वतन सां हुबुल ऐं अमन आज़ादी ऐं अवामी मसइलनि ते माण्हुनि खे जाॻाए जिदोजहद जा नवां ढंग ऐं रस्ता ॿुधाया। हुन चयो त अॼु जे दौर जे शाइरनि खे उस्ताद बुखारी खे पंहिंजो उस्ताद मञी संदसि शाइरी जे वाट ते हलणो पवंदो। सिंध खे बचाइण ऐं खेसि गहरे वियल मसइलनि मां निकिरण जो हिकु अहिड़ो रस्तो आहे त असां धरतीअ सां वफ़ा कंदे शाइरनि सां गॾु उन ते अमल बि कयूं। क़ौमी अवामी तहरीक अॻवान इशफाक़ चन्नड़ चयो त उस्ताद बुखारी पंहिंजी शाइरी में सिंध जे पिड़ियल तबिके हारियुनि मज़दूरनि महिनत कशी ॻाल्हि कई आहे। हू कंहिं अमीर या पीर वज़ीर खे ख़ुशि करण लाइ उबतो अखर न लिखियो। इन मौक़े ते मुजीब बख्ती, सामी मेमण, असगर मेहराणी, इशफाक़ चन्नड़, असगर बाग़ी, रुस्तम लक ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त उस्ताद बुखारी जी शाइरी में सिंध जे माण्हुनि जो दर्द बयानु थियल आहे ऐं उस्ताद बुखारी शाइरी वसीले सिंध जे माण्हुनि जे हक़ीक़ी दर्दनि ऐं हंजनि जी तर्जुमानी कंदे क़ौमी सुजाॻी पैदा कई आहे। उस्ताद बुखारी जी शाइरी जी सिट सिट सिरहे ऐं लफ़्ज़ लफ़्ज़ ताक़त जी लहजे में लाजवाब आहे। संदसि शाइरी खे पूरी सिंध जे ॻोठनि, झर झंग, शहर शहर ऐं पंहिंजे जादुई आवाज़ ऐं अंदाज़ में आम करे छॾियो आहे। इन वक़्तु मुशाइरो पिणु कयो वियो, जंहिंमें सैयद गफ़ूर शाह तक़वी, कंबर बुट सिकंदर सरवाणा, इम्तियाज़ दानिश, मुजीब सिंधी, सैयद सजाद अली शाह, जबार ग़रीब, इमदाद लाशारी, जमशेद ज़हरानी, अली नवाज़ लंजवाणी, असगर आदिल कुरैशी ऐं ॿियनि पंहिंजो तख़लीक़ ॿुधायूं, जॾहिं त लोक रागी अब्दुल ख़ालिक भट्टी उस्ताद बुखारी जा गीत ॻाए वाह वाह कराए छॾी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।